नासिक कंबर शिदातकोट ज़िले भरपासी इलाइक़नि में ज़ोरदार मींहुं वसण खां पोइ हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। डी सेक्रेटरेट लॻसिम नालो ओवरफ्लो थी उथी पवण सबबि घरनि में दाख़िल थियण लॻो आहे। इलाइक़े वासी सख़्तु परेशान आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कंबर मां पीर कयूं। नाज़रीन, कंबर शदादकोट ऐं भरपासे जे इलाइक़नि में गुज़िरियल राति खां वठी तेज़ बारिश पवण खां पोइ कंबर शहर जा केतिरा ई इलाइक़ा पाणीअ हेठि अची विया आहिनि। हिन वक़्तु असीं कंबर लाड़काणे रोड ते कॉलोनीअ में मौजूदु आहियूं, जितां सिम नालो निकिरे थो पियो, जेको शहर जे पाणीअ खे नेकाल करे थो पियो। सिम जो पाणी ओवरफ्लो थी वञण जे करे जेकी ही नई आबादी जोड़ी वई आहे, उन्हनि जे घरनि में पाणी दाख़िल थी रहियो आहे। असां सां इलाइक़े जा रहवासी मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त किथां किथां सिम खे घारा पिया आहिनि ऐं इहो पाणी जेको ओवरफ्लो थी घरनि में दाख़िल थी रहियो आहे त केतिरा घर मुतासिर थिया आहिनि। असांखे इहो ई नुक़सानु पियो आहे। घणा घर असांजा पाणी हेठि अची विया आहिनि, जेको अवर टॉप करे थी सिम मथां माना ओवरफ्लो करे असांजा घर ॿोड़े थी। असां DC साहब खे बि फ़ोन कई आहे त साईं असां सां मदद कई वञे, असांजो पाणी ओवरफ्लो थिए थो, इन जे लाइ असांखे कुझु मिले त जेको असां इन पाणी खे ॿधी सघूं। नई आबादी आहे, नवां घर आहियूं, जेके असां हिते हिनमहिल सभु मौजूदु बीठा आहियूं। पाणी असांखे तमामु घणी तकलीफ़ ॾिनी आहे ऐं असांजे घरनि में मौजूदु थी वियो आहे। पाणी कोई बि कोन आयो आहे, असांजे इंतिज़ामिया जे तरफ़ां कोई बि कोन आयो आहे। DC साहब खे चयो अथऊं, उहो चए थो AC खे चयो आहे, AC अचे थो। सुबुह खां वठी को माण्हू ई असां वटि न आयो आहे। असां पंहिंजी मदद सां पाण ॿधी थकिजी पियूं। हाणे बेलाइक़ थी, बेउमेद थी हाणे पंहिंजे घरनि ॾे वापसि वञूं था, असां सां पाणी बीहे नथो। नाज़रीन, बिल्कुलु अवां इलाइक़े वासियुनि जी ॻाल्हि ॿुधी, उन्हनि जो चवणु आहे त मुसलसल कुझु ॾींहंनि खां वठी असां हिन पाणीअ खे ॿधी रहिया आहियूं, पर पाणी असांजे कंट्रोल खां वधीक आहे ऐं पाणी नथो बंदि थिए ऐं इंतिज़ामिया खे चवण जे बावजूदि बि उहे असांजी का बि सार नथा हलाइनि। इलाइक़े वासियुनि जो इहो बि चवणु आहे त असीं हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे ज़िले इंतिज़ामिया खे अपील करियूं था त हिन सिम जो प्रॉपर रस्तो ॻोल्हे उन खे नेकाल ॾिनो वञे त जेको ही पाणी ओवरफ्लो थी रहियो आहे उहो ख़तमु थिए ऐं असांजा जेके घर आहिनि उहे पाणीअ खां बची सघनि।